ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रायवन वारो 3 भेरा वज़ीर आज़म बणिजी चुको आहे। चौथों भेरो सिलेक्ट थियणु चाहे थो। जेको पहिरियों ॿियो ऐं टियों भेरो फेल थी वियो उहो चौथों भेरो कहिड़ो तीर हणंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बेनज़ीर भुट्टो जी 30 सालनि जी जदोजहद सां 18वीं तरमीम बहाल थी। पीपल्स पार्टी अवाम खे वोट जी ताक़त ॾियारी। असां केपी खे नालो ॾेई हिन सूबे खे सुञाणप ॾिनी। आमरनि जे कारे कानून खे ख़त्म करायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बेनज़ीर भुट्टो जे 30 सालनि जी जदोजहद सां 18वीं तरमीम बहाल थी। BISP जहिड़ो इनकलाबी प्रोग्राम मुतारिफ़ करायो। आसिफ अली ज़रदारी CPEC जो बुनियाद रखियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त नफ़रत, अना ऐं विरासत वारी सियासत खे दफ़न करणु चाहिनि था। हिकु जमायत जो इरादो आहे त चूंडूं खटे इंतकाम वठी सघे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रायवन वारो 3 भेरा वज़ीर आज़म बणिजी चुको आहे। चौथों भेरो सिलेक्ट थियणु थो चाहे। जेको पहिरियों ॿियों ऐं टियों भेरो फेल थी वियो उहो चौथों भेरो कहिड़ो तीर हणंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बेनज़ीर भुट्टो जे 30 सालनि जी जदोजहद सां 18वीं तरमीम बहाल थी। पीपल्स पार्टी अवाम खे वोट जी ताक़त ॾियारी। असां केपी खे नालो ॾेई हिन सूबे खे सुञाणप ॾिनी। आमरनि जे कारे कानून खे ख़त्म करायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बेनज़ीर भुट्टो जे 30 सालनि जी जदोजहद सां 18वीं तरमीम बहाल थी। BISP जहिड़ो इनकलाबी प्रोग्राम मुतारिफ़ करायो। आसिफ ज़रदारी CPEC जो बुनियाद रखियो। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त नफ़रत, अना ऐं विरासत वारी सियासत खे दफ़न करणु था चाहियूं। हिकु जमायत जो इरादो आहे त चूंडूं खटे इंतकाम वठी सघे।